पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी काफ़ी टांगे वारे लफ़्ज़ तेज़ ज़बान तिरकी वञण जो एतराफ़ करे वरितो। खांगी टीवी के इंटरव्यू ॾींदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सोशल मीडिया ते जॾहिं इहा क्लिप ॾिठी त समझ में आयो त ज़बान तिरकी वई, उहा जेको ऐं जीअं में आहे उनखे क़बूल करे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ाहत कंदे चयो त हू आवाम खे सम्झाइण चाहे थो त टंगू ॾकण ऐं कापे टांगे में फ़र्क़ु आहे। संदन मार्च शुरू थियण खां अॻु वज़ीर आज़म जूं टंगूं ॾकण लॻियूं। जॾहिं मार्च शुरू थियो त वज़ीर आज़म पेट्रोल जी क़ीमत घटाए छॾी, जेको टंगू ॾकण जो ख़ौफ़ आहे। हू इस्लामाबाद पहुता त कापे टांगे जो मंज़र शुरू थी वियो। पीपी चेयरमैन चयो त कापे टांगे टंगू ॾकण खां हिकु दर्जो मथे आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हाणे वज़ीर आज़म जलसनि में गारियूं ॾियण ते लही आयो आहे। हाणे हू ॾिनल ऐं ख़ौफ़ में आहे। जॾहिं तव्हां चरियाब जे वेझो अची वञो था त टंगू ॾकंदियूं नाहिनि, पोइ कापे टांगना शुरू थी वेंदियूं आहिनि।